पुट ही तव्हां छा ठाहियो आहे? ही मुंहिंजो भाउ आहे। डॉक्टर अंकल हिन खे हमेशा ब्लड ॾींदा हुया। हाय भगवान हिन खे इलाज लाइ वठी वियो आहे। हिन मासूम जे भाउ खे थैलेसीमिया मेजर बीमारी हुई, जंहिंमें ज़िंदगी भर हर वक़्तु ब्लड ॾियणो पवंदो आहे ऐं पल पल मौत सां विढ़णो पवंदो आहे। काश हिन जे माता पिता पंहिंजी पहिरें खां ई थैलेसीमिया माइनर जी जांच कराई हुजे हा त अॼु इहा नौबत न अचे हा। नमस्कार दोस्तों, अॼु मां तव्हां सां हिकिड़ी ॾाढी महत्वपूर्ण जानकारी शेयर करणु चाहियां थो। दरअसल असांजे सिंधी समाज में थैलेसीमिया इहा बीमारी ॾाढी वधीक थींदी आहे। हाणे इहो थैलेसीमिया थींदो छा आहे? थैलेसीमिया जे ॿार खे थींदी आहे, जे पेशेंट खे थींदी आहे, हुनखे ज़िंदगी भर रक्त ॾियणो पवंदो आहे। शुरूआत में जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे त हुनखे हर महीने में ब्लड ॾियणो पवंदो आहे। जीअं जीअं उमिरि वधंदी आहे 5 ॾींहंनि में ॾियणो पवंदो आहे, पोइ 20 ॾींहंनि में ॾियणो पवंदो आहे, वॾे ॿारनि खे 15 ॾींहंनि में बि ॾियणो पवंदो आहे। गॾु ई गॾु उनखे महांगियूं दवाऊं बि वठणियूं पवंदियूं आहिनि, कई जांचूं बि कराइणियूं पवंदियूं आहिनि। हाणे इहो जेको थैलेसीमिया मेजर जो जेको ॿारु आहे, इहो पैदा छो थींदो आहे? इहो हिन करे पैदा थींदो आहे छो कि हुन जा माउ पीउ ॿई थैलेसीमिया माइनर हूंदा आहिनि। ऐं थैलेसीमिया माइनर जेका हूंदा आहिनि उहे हिकदमि नॉर्मल हूंदा आहिनि। जॾहिं हिकिड़ो छोकिरो थैलेसीमिया माइनर आहे ऐं हिकिड़ी छोकिरी थैलेसीमिया माइनर आहे ऐं ॿिन्हिनि जी शादी थिए थी त थैलेसीमिया मेजर जो ॿारु पैदा थींदो आहे, जंहिंखे ज़िंदगी भर रक्त लॻंदो आहे। त थैलेसीमिया माइनर कोई बीमारी न आहे। असांजे सिंधी समाज में 10% थैलेसीमिया माइनर आहिनि। हिन जो मतिलबु इहो आहे कि 100 सिंधी समाज जा अगरि तव्हां माण्हू खणंदव ऐं उन्हनि जी थैलेसीमिया माइनर जी जांच कंदव त उन मां तव्हांखे 10 अहिड़ा मिलंदा जंहिंखे थैलेसीमिया माइनर हूंदी आहे। उन्हनि खे ख़बर बि न हूंदी उन्हनि खे थैलेसीमिया माइनर आहे, छो कि उन्हनि खे कोई बीमारी न हूंदी आहे। पर हिकिड़ो थैलेसीमिया माइनर ॿिए थैलेसीमिया माइनर सां शादी करे थो त थैलेसीमिया मेजर बीमारी थींदी आहे, जंहिंखे ज़िंदगी भर तकलीफ़ रहंदी आहे। असां सम्झी सघूं था कि जे परिवार में अहिड़ो थैलेसीमिया मेजर जो ॿारु पैदा थींदो त उन परिवार जी हालत छा थींदी, हुननि जी मानसिक स्थिति छा थींदी, हुननि जी आर्थिक स्थिति कीअं थींदी। त हिन करे इहो न्याय ज़रूरी आहे कि असां समाज जे हर छोकिरे छोकिरीअ खे विशेष कर शादी खां पहिरें थैलेसीमिया माइनर जी जांच ज़रूरु करायूं, ताकि थैलेसीमिया मेजर जो ॿारु हुननि जे घर में पैदा न थिए ऐं असां समाज खे हिन वॾी बीमारीअ सां बचाए सघूं था। मूंखे लॻे थो इहा ॻाल्हि अवां सभई सम्झंदा ऐं पंहिंजे परिवार में, पंहिंजे यारनि दोस्तनि में तव्हां इहा ॻाल्हि कढंदा कि उन्हनि थैलेसीमिया माइनर जी जांच कराई आहे कि न कराई आहे, ऐं अगरि न कराई हुजे त ज़रूरु कराईंदा। इहो न केवल पंहिंजे परिवार खे पर हिकिड़े समाज खे ऐं पंहिंजे देश खे बि ॾाढी न्याय ज़रूरी आहे। थैंक यू। थैलेसीमिया इहा बीमारी सिंधी समाज में वधीक थींदी आहे। अवां सां विनती आहे त हिन वीडियो खे सभिनीनि सिंधियुनि ताईं पहुचायूं।